मलीर बहराड़िन सां लाॻापियल वाटर बोर्ड जे 632 मुलाज़िमनि खे हाई कोर्ट जे फ़ैसिले जे बावजूद अञा ताईं बहाल करे पघारूं अदा न कयूं वियूं आहिनि ऐं नई वरी वाटर बोर्ड जी 6हीं डिवीज़न क़ाइमु करे नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूदु आहे मलीर मां CN न्यूज़ जो रिपोर्टर आज़ाद ख़ासकेली। जी आज़ाद, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल ज़ारा, कराची रूरल नेटवर्क के जनरल सेक्रेटरी सलीम मेमन गुज़िरियल ॾींहुं वाटर बोर्ड के मुलाज़िमनि सां गॾु अवामी प्रेस क्लब में पुरहुजूम प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त MPA साजिद जोकियो उन वक़्त जे MP हाजी गुलाम मुर्तज़ा बलोच ज़िला कौंसिल कराची के वाटर सप्लाई के 632 मुलाज़िमनि खे वाटर बोर्ड में ज़म करण ऐं वाटर बोर्ड जी 6हीं डिवीज़न क़ाइमु करण जी रिपोर्ट जमा कराई हुई, जंहिं ते अञा ताईं अमल न थी सघियो आहे, जेका ग़रीब मुलाज़िम ऐं मलीर बहराड़ी सां ज़्यादती आहे। 632 मुलाज़िमनि खे हाई कोर्ट जे फ़ैसिले जे बावजूद अञा ताईं बहाल करे पघारूं अदा न कयूं वेयूं आहिनि। नई वरी 6हीं डिवीज़न क़ाइमु करे नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे।